आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व अज़वाजिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। भलारे प्रोग्राम में अल्लाह ताला तमाम असां खे भली जगह मस्जिद में अचण जी सआदत नसीब फरमाई। उन बाजारे रब करीम जे दर दुआ है अल्लाह ताला मूसा गदावा मिलनी जो अचण वेहण ॿुधण ॿुधाइण पांजे रज़ा जे ख़ातिर पांजे बारगाह में मंजूर ऐं मक़बूल करण फरमाए। जिन दोस्तनि ही प्रोग्राम रखियो आहे इन में हिस्सो वरितो आहे अल्लाह मिठड़े खां दुआ है अल्लाह ताला उन्हनि जे माल इज़्ज़त औलाद में बरकत अता फरमाए। ॾाढी ख़ुशी थी जो इन नंढड़े ॻोठ में नंढड़े इदारे में ॿुधायो वियो त 60 ॿार में क़ुरान शरीफ़ पूरो करे चुका आहिनि। अॼु बि ग़ालिबन नियाणियूं ऐं नंढड़ा ॿार बि कुझु आहिनि जिनखे शायदि रूमाल ऐं रवाब ढकिया वेंदा। अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला शायदि सभिनी जे बच्चनि खे क़ुरान मजीद जी तालीम कराइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सच पुछो उलमा को ॿुधो अथव त जॾहिं बचिड़ो क़ुरान शरीफ़ जी शुरूआत कंदो आहे त उन जे अबो मां क़बर में हूंदा आहिनि त उन्हनि खे बि अल्लाह तबारक व तआला मालूम कराईंदो आहे त तव्हांजे बचिड़े पोयों क़ुरान शरीफ़ शुरू कयो आहे तंहिंजे करे तव्हां को तकलीफ़ दूर करे तव्हांखे रहमत ऐं राहत में रखियो थो वञे। बहरहाल बचड़नि जो क़ुरान मजीद पढ़ण वॾी सआदतमंदी आहे। जंहिं ॻोठ में क़ुरान मजीद जी तालीम हले थी उन ॻोठ ते अल्लाह जी रहमत जी बरसात आहे। दुआ है त अल्लाह ताला हिन ॻोठ खे बि पंहिंजे रहमत वारी बरसात सां मालामाल करण फरमाए। इन ते रोशनी आलम सोहरा वंजंदा मूंखां बाद में शायद मौलाना अब्दुल गफूर साहब भुट्टो हज़रत सईं मौलाना हाफिज़ुल क़ुरान हाफिज़ खादिम हुसैन बलोच साहब उहे भी मौजूद आहिनि। इंशाअल्लाहुल अज़ीज़ उन्हनि जे मवाइज़े सन खां मां मुस्तफ़ीज़ थींदा। शुरूआत कयां तो मां अल्लाह बाजारे जे नाले सां पर तव्हांजे तवज्जो जी ज़रूरत आहे। थोरो तवज्जो हिकिड़ो दफ़ो अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व अज़वाजिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। शुरुआत कयां तो अल्लाह जे नाले सां तवज्जो। तूं बाझ करे थो तलही सूर वञन था तूं बाझ करे थो तलही सूर वञन था कम जे न थियणा त उहे कम बि थियनि था कम जे न थियणा त उहे कम बि थियनि था। तूं बाझ करे थो तलही सूर वञन था कम जे न थियणा त उहे कम बि थियनि था कम जे न थियणा त उहे कम बि थियनि था। केॾो त तोखे सजदे करण मंझि मज़ो आ केॾो त तोखे सजदे करण मंझि मज़ो आ केॾो त तोखे सजदे करण मंझि मज़ो आ केॾो त तोखे सजदे करण मंझि मज़ो आ। दरवाज़ा तुंहिंजे क़ुर्ब जा अल्लाह खुलनि था दरवाज़ा तुंहिंजे क़ुर्ब जा अल्लाह खुलनि था कम जे न थियणा त उहे कम बि थियनि था। तूं बाझ करे थो तलही सूर वञनि था कम जे न थियणा त उहे कम बि थियनि था। प्यादा प्यादा के थिया स्वारत के स्वार थिया प्यादा प्यादा के थिया स्वारत के स्वार थिया प्यादा हीरा बि कॾहिं धूड़ मिटीअ मंझि रुलनि था हीरा बि कॾहिं धूड़ मिटीअ मंझि रुलनि था कम जे न थियणा त उहे कम बि थियनि था। मशहूर थियो सदके तुंहिंजे उलरो हफीज़ा मशहूर थियो सदके तुंहिंजे उलरो हफीज़ा तुंहिंजा थो लिखां हमद वॾा मान मिलनि था तुंहिंजा थो लिखां हमद वॾा मान मिलनि था कम जे न थियणा त उहे कम बि थियनि था उहे कम बि थियनि था उहे कम बि थियनि था।